मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक्त नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो लॻा थुंगो में टेंट सिटी में बोर्ड मुतासिर सख्त परेशान आहिनि। चूंडल नुमाइंदा गुमन बोर्ड मुतासिरनि खे रहण जे लाइ रुगो टेंट मिलिया आहिनि, पर मुसलसल 4 ॾींहंनि खां पोइ न पीअण जे लाइ पाणी जी सहूलियत, न खाइण जे लाइ खाधे जी सहूलियत। इन मौक़े ते मुतासिर सख्त परेशान आहिनि। बोर्ड मुतासिर चयो त बरसात सबबु असांजे घर ॿुॾी विया आहिनि, जंहिंजे करे असीं टेंट में रहण लाइ आया आहियूं, पर हिते खाधे पीते जी सहूलियत न आहे। असांजा ॿार बुखूं काटे रहिया आहिनि, असांजी कंहिं बि सार न लधी है। बरसात में बुढ़ी आयूं, घर बर किरी आहिनि, उन हिसाब खां हिते आया आहियूं। टेंट मिलिया आहिनि असांखे, पर हल ॿियो राशन पाणी अञा कोन मिलियो आहे, खाधे पीते जी चीज़ूं अञा कोन मिलियूं आहिनि। इन हिसाब खां हाणे 3-4 ॾींहं थी विया आहिनि। न कंहिं कोन लधी अञा। सॼा किरे गया, असीं बुॾो लाइ आया आहियूं, 4-5 ॾींहं थिया, न को कहीं राशन बीजो कुझु कोन थो मिले। हाणे इथे न को असांजा अजीज न को बीजा आहे, ईअं बेगाड़ जा त जाऊं त पानी बीजो ले आऊं था, पियां था, बीजो कुछ कहीं कोनी मिले थो। ना ना किथे कोनी जगह कोसर ना काकोस बीजो कहीं कोनी है। का शइ हुकूमत कोन ॾिनी आहे, टैंकर में वेठा आहियूं था। हुकूमत खे अर्ज़ा महिरबानी पंहिंजो जेको असांजी कुझु मदद कनि। असांखे का शइ कोन मिले, न पेशाब करण लाइ बाथरूम, न वेहण लाइ, न उथण लाइ, न मच्छरनि जी का दवा गाॾी हुन पासे फिरी हलियो, हेॾो अचे कोन थी, हितां हाणे कोन थी। सामान 3-4 टकूं आयूं, 5 उते रखियो रहनि, परते बया करनि, हेॾा विरहनि कोन था। असां ईअं वेठा आहियूं था, बसि कयो, का शइ कोन मिली आहे। ईअं सॼो ॾींहुं गर्मी में सड़ूं पिया, मरूं पिया, कुझु बि कोन मिलियो। सॼो ॾींहुं उस में वेठा आहियूं, ॿार नंढड़ा असांजा उस में वेठा आहिनि, सॼो ॾींहुं मच्छर सॼो ॾींहुं ॾींहं जो बि खाइनि, राति जो बि खाइनि। ऐं सामान आयो आहे त उते राशन रखियो वेठा आहिनि, उन में हिकिड़े कट में 3 हिसा कनि पिया। अञा ॾिनो कुझु कोन्हे, चोथों 5 ॾींहुं आहे, उन में कीड़ा पई आहिनि उते। असांजे पंहिंजो 6 ॾींहं ते उस में वेठा आहियूं, ॿार बच्चा आसरे ते ख़लक जाम आई आहे। अधु खां घणी त शहर जा माण्हू बि आहिनि, ईअं कोन्हे रुगो बोर्ड मुसाफ़िर आहिनि, शहर जा माण्हू हिते घणा आहिनि, जेके ॾींहं जो संडे घर लाइ वञनि, राति जो हिते अचनि। का सहूलियत वग़ैरह आहे? अञा त कुझु कोन्हे। छा मिलियो तव्हांखे? कुझु न मिलियो जी, असांखे टेंटनि जे सिवा कुझु न मिलियो आहे। ऐं टेंट बि उहे मिलिया आहिनि जंहिं मज़ा बारिश थोरी बि थिए थी, आरो पार पई अचे बारिश। असांखे ॿियो कुझु न मिलियो आहे। ऐं सामान रातो को आयल आहे, राशन आयल आहे, उहो स्कूल में रखियो वियो आहे। असांखे का शइ अञा न मिली आहे, असां बुख पिया मरूं हिते। साईं महिरबानी जी। पाणी जी सहूलियत का बि कान्हे, नाला बि लिखियो विया, ॾिना कुझु न, सामान जो बि लिखी आहिनि, पर असांखे अञा कुझु कोन मिलियो आहे। जो चोथों 5 ॾींहुं आहे, शइ कोन मिली आहे हिते, ना मच्छरनि जी दवा, ना को खाइण पीअण जी शइ, का शइ न मिली आहे असांखे। अॼु 4थो ॾींहुं थी चुको आहे। हीअ अॼु राति माल आयो, राति को पियो, अञा त कंहिंखे बि न विरायो वियो आहे। जी हा, शइ कोन्हे, न बाथरूम जी का बाबा शइ कोन्हे हिते। सिक्योरिटी ॿार वेठा आहिनि हिते अंदरि। टेंट मिलिया आहिनि, अञा माण्हू हिते रड़ियूं करनि पिया, इन्हनि खे न को राशन मिलियो आहे, न का शइ मिली आहे, ख़ाली टेंट मिलिया आहिनि, उन्हनि में वेठा आहिनि बसि। ख़बर कोन थी पए अलाए छा आहे। असां त रड़ियूं करे करे बि आहे। मुंहिंजी कीरिया कॉलोनी टोटली ॿुॾी वई आहे, न उन में का कंहिंखे तंबू ॾिनो आहे, न राशन ॾिनो आहे। असां त रोडनि ते पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा कढी रोडनि ते वेठा आहियूं। ठीकु आहे, असां झूपड़ियूं ठाहे उते वेठा आहियूं रोडनि ते। नथा केरु भरोसो करे, भले अची मुंहिंजी कीरिया कॉलोनी चेक करे ॾिसे। ठीकु आहे, हुन खां सवाइ हू रड़ियूं करनि था सॼा कीरिया कॉलोनी वारा। असांखे न को अदी शादिया जा अली हैदर जा वसीम कुझु नथा ॾियनि, असांजी सार संभाल। 2-3 ॾींहं थिया आहिनि, असांजो टोटली कॉलोनी में माल मरी वियो आहे, ऐं ॿार बच्चा बि काफ़ी बीमार आहिनि। असांखे इन्हनि खे करे त असांखे साथ ॾियनि, असांजो पाणी बि कढराइनि, ऐं असां ॾे मिशन बि मोकिलनि जेको फुहारो करी वञे, ऐं असांखे राशन बि ॾियनि, असांखे टेंट बि ॾियनि। कयो आहे त हाणे असां ग़रीबनि सभु कुझु कयो आहे, पर हाणे ही नथा ॾियनि त हाणे असां छा करूं। ठाहियल वेठो आहे, हिनखे त कुझु कोन मिलियो। इहो रोशन छा आहे, केॾांहुं कयो हा? इहो काल ॾींहुं सॼो सीउ में मथां थियो, उहो वेठो आहे हीअं। हाणे उनखे न खाधो न ॿियो, इहो केॾांहुं थो वञे, बुख बि मरे। असीं आया वेठा आहियूं, 2-3 ॾींहं थिया आहिनि, असांखे त अञा लिखाइण न को ॿियो। असीं फसल सभु ॿुॾी वियो आहे,
रोड ते वेठा असांखे अञा ताईं सरकार जी आमदनी जी तरफ़ां असांखे का शइ कोन मिली आहे। असीं ग़रीब मिस्किन इहा अपील कयूं था त असांखे मिसाली ॻाल्हि आहे सरकारी सामान मिलियो वञे ऐं ग़रीब मिस्किन मिसाली फसल असांजो ॿुॾी वियो आहे। जी कोन्हे सहूलियत, न का माल जी सहूलियत आहे न पाणी जी सहूलियत आहे, का शइ कोन्हे। जी उहा बि कोन्हे बाथरूम कोन्हे, का शइ कोन्हे। 5 ॾींहं थिया आहे असांखे मच्छरनि तंग कयो, असांखे का शइ कोन्हे मिली आहे। असां गाॾियूं इहो भरिजी आयूं, हीअ केॾा कयो, असां वॾे पेटनि वारा खाई विया, अलाए केॾा असां ग़रीबनि खे आसरनि में रखियो आहे। का शइ कोन्हे मिली आहे हिते, असां ग़रीब बुख मरूं था, असांखे का शइ कोन्हे। बच्चा असां दाऊं कनि के मरनि को भुरनि, केॾा वञूं असां ग़रीबनि खे का भवा कोन्हे, करदी आहियूं असां। मुजेरी हाणे ॿुॾी वी बनियूं ॾीन कीन कोन था, असां ग़रीब वञूं केॾा, असां सख़्तियूं आहियूं असां ते। असां हाणे ग़रीब का सहूलियत कोन्हे, मच्छरनि जी हाई आहे, मच्छरनि खाई छॾियो आहे सॼी, न पाणी आहे हिते, न का मच्छरनि जी गाॾी आई आहे। मच्छरनि जी गाॾी हाणे 4 बजे घुराई आहे, 4 बजे साईं खे चवां 4 बजे धुओं पई हाणे मच्छरनि जी गाॾी, न त मच्छरनि जी गाॾीअ खे राति जो धुओं हणिणो आहे न। आई कोन्हे हिते, भले माण्हू मरी वियो जहिड़ो ढूंढ थियो पियो हूंदो, कुझु ई कोन्हे हिते, का हिते सहारो कोन्हे। मच्छर खाइनि पिया त कैंटन में विझी हिते रुगो बंदि करे छॾिया आहिनि। छाजे लाइ हिते कैंटन में बंदि करे रखिया आहिनि? 4 बजे साईं मच्छरनि जी दवा बि लॻे, पाणी जी सहूलियत कोन्हे, पेशाब करण जी सहूलियत कोन्हे, पोइ हुन माण्हुनि खे विहारे हिते कयो छा आहे? जेके हिते ऑफिसर वेठा आहिनि उहे चवनि पिया त हिकिड़ो कलाकु सबर कयो, पोइ तव्हांखे खाधो पीतो ॾियूं था। ख़तमु थी विया आहिनि, कंहिं त माण्हू खे मानी कोन मिली आहे। ज़मींदार ॾींदा हींअर बोर्ड में केरु 5 किलो अटो कोन थो ज़मींदार ॾे। घणी बाड़ी वीचारा जॾहिं आयासीं नी टेम ते खाए वर्षा असां मथे बचिया ढकी जा कहण जाऊं गरीब माण्हू कहीं को तो जुड़ियासीं बेघर थियाऊं, असीं बच्चा ले आने पानी में बुढ़े मरा पिया, असां नी मच्छरा जी तकलीफ़ नी असांजो पाणी जुड़ाए, असांजा बच्चा ने जाम तकलीफ़ है, असांजा बच्चा मरे पिया, असांजो माल मरे पियो, असांने जाम तकलीफ़ है बाबा। असांने ऑफिसर हीना चढ़ियो, असांने दर बदर करे छॾिया, असांने कफन ॾिना है, वो तंबू जुड़िया बिजो, असांने का शइ कोनी जुड़ी है बाबा। असां कोनी नुको बारतू न नुको बीजो है बाबा, असांने नुको असांने मच्छरदानी को थी जुड़े, असांजा बच्चा बेहला थे गया है, असांजे बच्चा ने टिकी दवा को थी जुड़े, हर से असांने तकलीफ़ है बाबा। पाण जुड़े बाबा ते वेठा आहियूं, कुछ भी कोन मिलियो अञा हिते, न का बि शइ कोन, को बि कोन मिलियो, न को पाणी मिलियो आहे, न को बसि असांखे मानी बि मिली आहे, न को का शइ कोन, बाथरूम हिते सोड़ में वेठा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।